नाज़िन बागो ॾहों गोठ चक शहबाजपुर वासी प्राइमरी स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि रानोती पुलिस खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसो था अता हुसैन चांडियो जी ही रिपोर्ट। मां उते पुलिस वारा कुछ मांखे सुञाणंदा उन्हनि सभिनी उनखे चयो उस्ताद आहे हिन सां छा मसइलो आहे। मां सां नाजाइज़ी कई अथऊं ना हक़ विड़िया आहिनि। मां ॿारनि जा कपिड़ा वठणु वेंदो पियो आहियां, ख़रीदारी कयां, उनखे कपिड़ा लटा त पारायां, ईद में ॿार थी वेहनि उहे परेशान न हुजनि। इन जे लाइ मां वियुमि पियो हिकिड़ो उस्ताद मुलाज़िम माण्हू को बि मां सां वरी नाजाइज़ी कयो, बेरुमतियूं कयूं, विड़िया धक मारियऊं, ठौंशा मारियऊं, मूंखे भेट मारियऊं, वॾो मसइला कयूं, मूंखे मुंहुं में हणंदा वञनि, ठौंशा मारनि, थप्पा मारनि, वॾी मां सां नाजाइज़ बेरुम मुंहिंजो से डेंजरस ऑपरेशन थियल आहे कराची मां, जेको मुंहिंजूं रॻा बि टुटल आहिनि। अॻु में बि साईं जन चयो आहे कॾहिं धक खां बचो, कंहिं सां वॾी आवाज़ सां न ॻाल्हाइजो, कंहिं सां गोड़ न हुजे। मां इहे शयूं मुंहिंजे लाइ डॉक्टर साहिब जूं चयल आहे। कॾहिं कंहिंसां बाबा गुस्सो न कजांइ, मां त गुस्सो करण वारो आहियां ई कोन साईं। मां सां वरी बेरुमतियूं थियूं, पोइ बि मूंखे धक मारियऊं। अगरि जे मां हुते मरी बि सघंदो हुउमि, मारिजी बि वञा, धक मूंखे अहिड़ा मारिया। मुंहिंजो ऑपरेशन डेंजरस थियल आहे। वाक़ई ज़ुल्म थियल आहे। मोज़िज़ माण्हू आहे जेको शरीफ़ माण्हू आहे, हिन सां नाइंसाफ़ी थी आहे। हिन खां पहिरियां जो ऑपरेशन बि थियल आहे कराची खां नेशनल लियाकत हॉस्पिटल में, कंहिं उन सां खां पोइ जेको आहे न हिननि खे विड़िया बि को मसइलो थी वञे, मरी वञे, पोइ जो केरु ज़िम्मेवार हो? पुलिस जेके आहे न सी गुंडागर्दी ते अची वई। हिकु मोज़िज़ माण्हू आहे, इज़त वारो माण्हू आहे। असां तमामु वसदार ऐं वॾनि अमलदारनि खे हथ जोड़े अर्ज़ु कंदासीं त उस्ताद नज़ीर सां इंसाफ़ कयो वञे ऐं इंक्वायरी करे हिनखे इंसाफ़ फराहम कयो वञे। उस्ताद नज़ीर अहमद साईं मलिक चक शहबाजपुर सां आहिनि। हिन सां पुलिस जेको आहे तशद कयो आहे ऐं गुंडागर्दी बदमाशी कई आहे। असांजो SSP उमर तुफ़ैल साहिब खे सुप्रीम कोर्ट IG सिंध DAG सजन खे बि सिंध दरख़्वास्त उस्ताद जी मदद कई। हिन सां इंसाफ़ कयो वञे। हिन जी जेकी शयूं खसी वियूं आहिनि बराए महिरबानी करे इनखे वापसि ॾिनी वञे। साईं उस्ताद नज़ीर अहमद हिकु शरीफ़ उस्ताद आहे जेको ॻोठ वारनि जी भलाई ऐं पंहिंजो अमन पसंदि कंदो आहे। जेके पुलिस वारा उन सां नाइंसाफ़ी